अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मौजूद आहियूं ज़मींदार आदम ख़ान बोज़दार जे ज़मीन ते, जिते असां अॻ में वीडियो ठाहे चुका आहियूं। उन साॻे स्पॉट ते अॼु मौजूद आहियूं। जी दोस्तों, अॻे वारो वीडियो जेको आहे उन जो लिंक बि मां जेको आहे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। 20 तारीख़ ते जेको वीडियो रिकॉर्ड थियल आहे, 20 तारीख़ 11, अॼु 12 तारीख़ ते जेको आहे त हुन वीडियो में केतिरो चेंजिंग आयो आहे, फसल में केतिरो चेंजिंग आयो आहे। कुझु ॾींहं अॻ में यूरिया भाण बि हिन में इस्तेमालु थी चुको आहे। 2 बोरियूं फ़ी एकड़ जे हिसाब सां, 1 बोरी यूरिया जो फ़ी एकड़ जे हिसाब सां इस्तेमालु हींअर कुझु ॾींहं पहिरियां कयो आहे। हिन में पोज़ीशन तव्हां ॾिसो था, आदम ख़ान पाण वेठो आहे, संदसि ॿकरियूं बि मौजूदु आहिनि, अजय ॿीहर बि। कणिक जो पोज़ीशन तव्हां ॾिसी रहिया आहियो। कणिक जो कद भी काफ़ी थी वियो। अंदाज़ो ये ॿुधाए थो त कणिक हाणे 2-3 ॾींहंनि में ढिढो थी वियो बि आहे ऐं थी बि रहियो आहे। मतिलबु कुझु रहियल आहे त उहो ढिढो थी रहियो आहे।